नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह भिटशा पहुची शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी। इन मौके ते सैयद जलाल महमूद शाह तंबूरा चौक ते पार्टी झंडे जी परचम कुशाई पिण कई ऐं पार्टी जे सिटी सदर सैयद फिदा हुसैन शाह सां भाउ जी वफ़ात ते ताज़ियत बाद रिंद बिरादरी जे हिकी घर जे क़त्ल थियल 6 घर भातियुनि जे वारसनि सां पिण अज़र ख्वाई कई। दरगाह भिटाई ते हाज़री बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त मुल्क अंदर अटे जी खोट समेत महांगाई में वफ़ाक हुकूमत समेत सिंध हुकूमत भी ज़िम्मेवार है। चयो है त तेल में महांगाई सबब मुल्क में समूरी महांगाई जी ज़िद में अची चुको है, जेका वफ़ाकी हुकूमत जी नाअहली वाक़ई अटे ऐं खंड जी खोट सूबाई हुकूमत जी नाकामी ऐं पॉलिसियुनि जो नतीजो है। चयो है त सिंध में ॾोहनि जो इज़ाफ़ो आइजी सिंध खे नाकाम करण जी साज़िश है, जंहिं मां लॻे थो त बदअमनी पुठियां भी सियासी हथ आहिनि। असां आगाही मुहिम जी शुरूआत करे मुख़्तलिफ़ ज़िलनि जो दौरो करे रहिया आहियूं। बल्दियाती इलेक्शन भी अची रही है। सिंध जे माण्हुनि खे हिन जी तैयारी करणु घुर्जे। पार्टी वर्करनि खे तैयारी वठण लाइ राब्ता मुहिम शुरू कई है। सैयद जलाल महमूद शाह चयो त तरक़ियाती स्कीम ऐं कमनि जा पैसा खाइजी रहिया आहिनि। इहो सभु करप्शन जो नतीजो है। जॾहिं त करप्शन जा मुख्य ॾुआरी आज़ाद कया विया आहिनि त नंढा ॾुआरी वधीक सरगर्म बणिजी विया आहिनि। असां सम्झूं था त जेसीं ताईं वॾे ॾुआरनि खे बि क़ाबू न कयो वेंदो तेसीं ताईं इहो सिलसिलो ईअं हलंदो रहंदो। हिन चयो त रिंद बिरादरी जे हिक घर जे 6 भातियुनि जे क़त्ल ते अफ़सोस आहे। असीं हमदर्दी जे लाइ पहुता आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।